ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया दौलतपुर सफ़न मां, जिथे सिंध जे मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग सैयद हुसैन बख्श गेड़ाई अलमारूफ नांगो शाह मस्त जो सालियानो उर्स मुबारक निहायत जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। दरगाह शरीफ़ जे गादी नशी फ़कीर ज़ुल्फ़कार अली ओठो फ़कीर सूमर राहो मुरीद अक़ीदतमंदनि सां दरगाह शरीफ़ ते गुलनि जी चादर चाढ़े फ़ातिहा कई आहे। जॾहिं त गुलनि जी चादर चाढ़े फ़ातिहा पढ़ंदे उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू करे छॾियूं आहिनि। उन मौक़े ते सालियाने उर्स मुबारक जे हवाले सां अवाम जो सहारो वेब टीवीअ सां इलाइक़े वासियुनि ऐं अक़ीदतमंदनि पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। जो अॼु कोरोना खां पोइ ई असांजा जेके मेला सिंध जी सकाफ़त ॿीहर शुरू थी विया आहिनि ऐं अॼु ई असांजो नागे फ़क़ीर जो मेलो दौलतपुर लॻ शुरू थी वियो आहे ऐं काफ़ी अक़ीदतमंद परे परे खां अक़ीदतमंद जेका मुरीद अचनि था हिते ऐं हर साल हिते अचनि था तमामु। ऐं हिते जेको मेलो आहे उन में मलाखड़ो थिए थो ऐं उन में मौत जा खूह या जेको ॿारनि जे लाइ पंहिंजो आहे तफ़रीह उन बहितरीनु मंदरु आहे ऐं हिकिड़ो माण्हू हिन उसर जे माहौल में एॾो थी वियो आहे पंहिंजो थी वियो आहे पंहिंजो मां ॿारनि जी तफ़रीह जे लाइ अॼु मां पाण हिते 5 नंढा ॿार वठी आयो आहियां उन मेलो मां जे लाइ ऐं उन खां पोइ मलाखड़ो हिते ऐं शहर आहिनि हिते मिठाइनि जा दुकान आहिनि ऐं ॾिसी इंतिहाई ख़ुशी थी। ऐं पंहिंजे हिन चैनल खे जो हिन पंहिंजी कवरेज कई आहे ऐं मुसलसिल कवरेज करे पियो ऐं हुन खे जस्त हुजां। महिरबानी।